कल्चर ते जेको मल्हाइनि पिया, छा असां सिंधियुनि जो मतिलबु कि कल्चर इहो आहे, असां सिंधियुनि जो नज़रियो इहो आहे, छा तव्हां वटि मंशूर आहे, तव्हां वटि इहो मतिलबु कि तव्हां वटि एतिरी अक़ुल जी कमी थी वई आहे जो तव्हां पंहिंजे जेको आहे सिंधी कल्चर खे ई भुलाए छॾियो आहे। छा असां वटि मतिलबु कि असांजे सिंधी कल्चर इहो आहे त मतिलबु कि न्याणियूं गैर मर्दनि सां वञी रोडनि ते डांस कनि? कॾहिं कहिड़ी सकाफ़त आहे, कहिड़ी मतिलबु कि अॼु माना नौजवान नस्ल जेको आहे यंग जनरेशन बीठा आहिनि रोडनि ते वेही करे डांसूं पिया था कनि। मतिलबु कि असांखे कल्चर इहो सेखारियो आहे। यूनिवर्सिटीज़ में असांजा ॿाहिरि जेको आहे बीठा आहिनि मतिलबु कि गैर मर्द न्याणियुनि सां मतिलबु कि एतिरामनि सिंधी क़ौम अहिड़ी बहितरीनु क़ौम आहे जेकी त मतिलबु कि ॿियनि क़ौमनि खां मतिलबु कि वधीक परहेज़गार आहे, परदेदार आहे। ऐं उहे ई असां जहिड़ा माना मां पंहिंजे पाण खे बि चवां थो, असां जहिड़ा नौजवान रोडनि ते यूनिवर्सिटीज़ ते माना जेको आहे असांखे का ख़बर ई न आहे, बल्कि असांखे सिंधी कल्चर खे उन ॾींहं ते उजागर करणु खपे। सिंधी क़ौम आहे छा, सिंधी क़ौम जूं कुर्बानियूं, सिंधी क़ौम जो करारदाद, पाकिस्तान जूं कुर्बानियूं जेके बि आहिनि सिंधी क़ौम खे उहे उजागर करणु खपनि। ऐं असां जहिड़ा नौजवान आहिनि बसि रोडनि ते वञी करे डांस करे ये वो, ऐं जेके असांजा हितां खंभिजी विया आहिनि, गुम थी विया आहिनि जेके दोस्त वग़ैरह, उन्हनि जे लाइ असांखे आवाज़ु उजागर करणु खपे। या जेको आहे बसि वञी रोड ते डांस करिणो आहे, यूनिवर्सिटी में वञी करे कंहिं छोकिरी सां वञी करे रोड ते बि डांस करिणो आहे? छा असां सिंधियुनि जो कल्चर इहो आहे? केरु थो चए, कहिड़ी किताब मां पढ़ियो अथव इहो असांजो कल्चर आहे? थोरो मिड़ेई ख़ुदा खे मञो, हथु ॿधी अर्ज़ु थो कयां, पंहिंजे कल्चर खे सम्झो, उन ॾींहं ते पंहिंजी अल्फ़ाबेट खे सम्झो, पंहिंजी मतिलबु कि नई जेकी असांजी ईंदड़ नस्ल खे असां कहिड़ो सबक़ु ॾींदासीं, मतिलबु कि उन्हनि खे असांजे इहे ई कंदासीं त असां डांसूं कंदा आयासीं। असांजी त हिकिड़ी महान क़ौम आहे, बहादुर, हीअ अहिड़ी क़ौम आहे जंहिंमां लीडर पैदा थींदा आहिनि। मतिलबु कि तव्हांजे साम्हूं लीडर लाड़काणो सॼो लीडरनि जे शहर सां भरियो वियो आहे। असांजा लीडर माना हर हिकु सुठे शहर में असां माना अहिड़ा सुठा लीडर पिया आहिनि, पर उन्हनि खे मौक़ो न आहे, छो त इहे जेके फेसबुक जी दानशोर वग़ैरह अॻिते अची विया आहिनि। बाक़ी जेके रियल हीरो आहिनि, असांजे रियल सिंधी आहिनि, मतिलबु कि जिन वटि एतिरो मवाद आहे, जिन वटि ॼाण आहे असांजी सिंधी कल्चर जी, उन्हनि खां केरु पुछे कोन थो। बसि हीअ फेसबुक जी दानशोर रोडनि ते हूंदा आहिनि 25 डिसंबर ते, ऐं जेको आहे हिननि खे जेकॾहिं सिंध जे बारे में कुझु पुछियो वञे त हुनखे निल बटा निल कुझु बि न आहे। थोरो मिड़ेई पंहिंजी सकाफ़त खे ॾिसो, उजागर कयो। महिरबानी। जी सिंध।